सरकार 20 लख करोड़ जो पैकेज अनाउंस कयो आहे, छा थो लॻे तव्हांखे? मां त चवां असांखे शॉपिंग लाइ पैसा ॾेई छॾियो त बि असांजो कमु सुठो थी वञे। मतलब तव्हांखे शिकायत आहे तव्हां लॉकडाउन में सामान न वरिता आहिनि, पैसा ख़तम थी विया आहिनि? न अहिड़ी काई ॻाल्हि न आहे, मूंखे काई शिकायत न आहे सरकार खां, ख़ाली छा हाणे पैसा ख़तम थी विया आहिनि न, ऐं मूंखे आहे शॉपिंग जी बाहि, मूंखे मन हर हफ़्ते कुझु न कुझु नओं खपे ई खपे। ऐं लॉकडाउन में कीअं बाज़ारूं बंदि थी वियूं न त मन नवां कपिड़ा वठी नथा सघूं, उहे ई झूना किना कपिड़ा घड़ी घड़ी पायूं था त सम्झ में ई नथी अचे ॻाल्हि, सम्झो था न तव्हां? भाऊ तव्हां ॾिसण में सफ़ा पागल था लॻो, कंहिं बल्ब हणो था मथे ते? अलाए इहा ॻाल्हि पार्टीअ में हर कोई मूंखे थो चए, मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे छो था चवनि। हो शायदि मां हेयर स्टाइल नई कई आहे न, हो पार्लर वालर बि अलाए कॾहिं खुलंदा, ख़बर हुई न त मुंहिंजी ज़ाल जी मां थी कटे करे मां सुम्ही पियो निंड में वार कढी छॾी। उथियुमि त मुंहिंजो दिमाग़ ख़राब थी वियो, आईने अॻियां पाण खे ॾिठो, मां पाण खे न पियो सुञाणे सघां, लेकिन छा कयूं, कुझु करे ई नथा सघूं। इन्हनि ज़ालुनि खे सम्झाए बीठा आहियूं, कुझु न कयो, पंहिंजो कमु कयो, लेकिन न घुसियूं पयूं आहिनि, छा करे सघंदा आहियूं असां? तूं शादी करने न ख़बर पवंदे, तोखे सची में ख़बर पवंदे छा हाल थो थिए शादीअ खां पोइ छोकिरनि जो असांजो। सेठ लॉकडाउन खां पोइ धंधा डाउन थी विया आहिनि, रस्ते कुतनि खां बि किनी हालत थी आहे असांजी, त कुझु चवंदो तव्हां? मूंखे कुझु ॻाल्हाइणो ई न आहे, मुंहिंजी मूड एॾी ख़राब थी आहे न, मां ॿुधाए बि नथो सघां। मूंखे सरकार खां हिकु ई सुवाल आहे कि ॿुधायो असां लाइट जा बिल किथां भरियूं, घड़ा ख़र्च किथां हलायूं असां? 20 लख करोड़ चयूं ॾींदासीं, हुन जो त मन कंहिंजे पीउ खे ख़बर न पई काॾे उॾामी आहे। 5000 करोड़ चयूं होॾे ॾिना, 10,000 करोड़ होॾे ॾिना, 2,000 करोड़ होॾे ॾिना, माना असांजे अकाउंट में त 1000 रुपया बि न आयो, त असांजो मन विश्वास कीअं थिए? काॾां ख़र्च हलनि ॿुधायो तव्हां, ॿुधायो काॾां ख़र्च हलनि असांजा? मेन ॻाल्हि त ॾिसो पैसनि जी आहे न, असांजे हर पहिरीं तारीख़ असांजे पैसा मोकिलियो अकाउंट में, असां सॼो साल गॾु वेही रहंदा, असांखे छा पता करण में मज़ो नथो अचे? तव्हां त भाऊ मौज में लॻा पिया आहियो। हा सही चए, मां यार ॾिस हमेशह ई मौज में वञा, ॾिस लाइफ मिली आहे हिकु, एंजॉय करे वञणु खपे। ॿी ॻाल्हि असांजो रिटायर माण्हू, असांखे टेंशन कोन्हे, तव्हां लॉकडाउन 2 महीना रखो या सॼी उमिरि रखो, माना तव्हांखे काई न पई आहे वञी दुनिया सत्यानाश थी वञे। मूंखे मुंहिंजे देश सां जाम प्यार आहे, लेकिन तूं ॿुधाए मुंहिंजे टेंशन खां सां छा थींदो? हीअं मूंखे टेंशन आहे यार, ॾिस रेंट बैंट ईंदी हुई, मुंहिंजा 20-25 दुकान रेंट ते ॾिनल आहिनि, हिक ई बि रेंट नथी अचे, मथां व्याज जा पैसा बि नथा अचनि हथ मथे। See, I am a certified Zumba trainer. मां पंहिंजे ॿारनि खे वीडियो कॉलिंग ते डांस कराईंदी आहियां, एक्सरसाइज कराईंदी आहियां, कीअं टंगुनि खे मथे ते रखो, कीअं मथे खे टंगुनि में रखो, मतिलबु इट्स अ प्रोसेस जेको तव्हांखे न सम्झ में ईंदो प्लीज़। एॾनि ॾींहंनि खां मां पंहिंजी साहेड़ियुनि सां न मिली आहियां, असां पंहिंजी साहेड़ी बानू जो बर्थडे घर में वीडियो कॉलिंग ते मनायो आहे, हिक ॿिए खे बोर्डनि ते मैसेज लिखी फोटू था मोकिलियूं। लोन चालू आहिनि, EMI चालू आहे, दोस्तनि खां कर्ज़ वरिता आहिनि, कीअं थींदो कमु सम्झ में ॻाल्हि नथी अचे। दुकान खोलिया बि त हिकु गिराक न अचणो आहे, सरकार हथ मथे थी करे दुकान खोलियो, अरे खोले करे कंहिंजो पीउ मंगजराणो जो 1 महीने में धंधो थींदो? सभिनी खां वधीक मज़ो तव्हांजी जनरेशन थी करे, ख़बर आहे पीउ ॾाढो त टेंशन अथव न कुझु? सची ॿुधायांव त ईअं थोरो लॻंदो आहे, लेकिन असां माना पाण खे हेॾो मैच में बिज़ी रखंदा आहियूं न कि टाइम ई न मिलंदो आहे। लेकिन पप्पा जेॾी महिल चिल्लाईंदा आहिनि न, माना घड़ी घड़ी चिल्लाईंदा रहंदा आहिनि, मास्क पायो वञ, ॿाहिरि न वञ, तेॾी महिल लॻंदो आहे न दुकान खोलियो हाणे, बाक़ी शयुनि जी त ख़बर न आहे, लेकिन माना दुकान त खोलण ई खपनि। हा मतिलबु अयाशीअ में काई बि रुकावट न अचणु खपे तव्हांखे, असांखे खपे ख़ाली असांजे कॉलेज न खुलणु खपनि, बाक़ी दुकाननि में त काई प्रॉब्लम न आहे, दुकान त खुलण बि खपनि। अरे इहो पंहिंजे अंदाज़ में थोरो सरकार खे ॿुधायो न कीअं था चओ। अरे वाह, दुकान खोलियो स्वेग सां खोलियो, तव्हां ग्राहक मोकिलियो। ॿियो कुझु लॉकडाउन खां पोइ छा करणु आहियो? असां माना फुल मज़ो करणु आहियूं, बरसातूं चालू थियनि, असांखे लोनावला वञिणो आहे, कार में चक्कर खाइणो, हथ में गिलास पकड़णो आहे, गानो हलाइणो आहे, वो लम्हे वो बातें कोई न जाने। जॉब वारनि जी लाइफ घर मां ई मस्तु थी हले चवनि था। हा लेकिन घर में तू में जाम थी थिए, मतिलबु आसान भाषा में फोकस घटि थो लॻे। बाक़ी त असां ईअं चडियूं बडियूं पाए वेंदा आहियूं त मज़ो ईंदो आहे कमु करण में। ॿियो छा, थोरो कॉन्संट्रेशन पावर वधाइणो आहे, सम्झो था? हा ओतिरो त हले न, पघार बाक़ी 1 तारीख़ अची वेंदी अथव न, पघार भाऊ 30 तारीख़ ई अची वेंदी आहे, हुन लाइ हिकदमि रिलैक्स आहियूं, टेंशन न आहे। हिन जो मतिलबु त इहो ई आहे न, जॉब वारा चवनि था कि असांखे छा आहे, बाहि लॻी आहे बस्तीअ में, असां पंहिंजी मस्तीअ में। अहिड़ी काई ॻाल्हि न आहे भाउ मुंहिंजा, असां जॉब वारा वीकेंड ते असांखे बि ॿाहिरि वञणु खपंदा। तुंहिंजे भाउ खे क्लबिंग जो जाम शौक़ु आहे। क्लब पोइ अकेला वञो, कंहिं छोड़ी सां गॾु वञो? छोड़ी त तुंहिंजे भाउ खे इलाज कंदियूं आहिनि, भाई हल जल्द सुभाणे हल। ॿुधायो तव्हां लूडो खेॾो, पबजी दिल जिन सां लॻंदो उहा पबजी। वाह पबजी हो, लूडो हाणे थोरी पैसनि जी चालू कई आहे त मज़ो ईंदो। केॾो हाणे 1000 हूअं यार मां ॾिसो न कंदो आहियां, लेकिन हाणे पैसा न खणी आहियो बेदर पक।